मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 12 सबक ॿियो रोशनीअ जी वर्श डिस्पर्शन ऑफ लाइट। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे रोशनीअ जी वर्श यानी डिस्पर्शन ऑफ लाइट। प्यारा ॿारो, जीअं त हिन टॉपिक खां पहिरीं असीं इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम जो इंट्रोडक्शन पढ़ियोसीं त इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम छा थींदो आहे ऐं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव छा थींदी आहे, उनजी स्पीड छा थींदी आहे ऐं इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम जेको आहे असांजो जेको आहे छा थींदो आहे। इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव खे जेको असां रेंजिस में फ्रीक्वेंसी जे लेवल ते कंहिं रेंजिस में जॾहिं टोड़ियूं पिया तो हिते जेका असां ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, उहा कंदासीं उन फ्रीक्वेंसीअ जी हिकु रेंज जी जंहिंखे असां चऊं पिया विज़िबल लाइट। त उहा विज़िबल लाइट जे बारे में हिते असां डिस्कस कंदासीं। उहा लाइट जेका असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघूं। कुझु वेव्स अहिड़ियूं हुयूं, कुझु रेज़ अहिड़ा हुया जेके असां पंहिंजे नेकेड आई सां न पिया ॾिसी सघूं, पर विज़िबल लाइट उहा लाइट आहे या उहे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जूं रेंजिस आहिनि जंहिंखे इंसान ॾिसी सघे थो। ठीकु आहे प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां इंसान जे ॾिसण जी ॻाल्हि कयूं त इंसान कहिड़े हिसाब सां ॾिसंदो आहे प्यारा ॿारो, उहो हिन तरीक़े सां ॾिसंदो आहे त जॾहिं सिज जी जेका रोशनी आहे उहा कंहिं ऑब्जेक्ट सां अची करे टकराइबी आहे, टकराइजण खां बाद में उहा रिफ्लेक्ट थी करे जॾहिं असांजे अखि ते ईंदी आहे त असां उन ऑब्जेक्ट खे ॾिसंदा आहियूं। ऐं उनखां बाद में जेकॾहिं असां थोरो इहो सोचूं त असांखे जेके मुख़्तलिफ़ कलर आहिनि कंहिं बि शइ जा, उहे असांखे कीअं नज़र अचनि था। मिसाल जे तौर ते जीअं मुख़्तलिफ़ फ्रूट्स आहिनि त ऑरेंज जो कलर अलॻि आहे, त तव्हांजो एपल जो कलर अलॻि आहे, बनाना जो कलर अलॻि आहे। ठीकु आहे, त इहे जेके असांजा फ्रूट्स आहिनि इन्हनि जा जेके कलर आहिनि उहे असांखे कीअं नज़र अचनि था, या पूरी दुनिया में जेके बि असांखे कलर नज़र अचनि था उहे कहिड़े फिनोमिना जे तहत असांखे नज़र अचनि था। ठीकु आहे, हाणे प्यारा ॿारो, जीअं त असांखे ख़बर आहे त लाइट जेका आहे उहा जेको आहे वाइट आहे, पर जेके असांखे कलर नज़र अचनि था उनजे पोयां जेका साइंस आहे, साइंस ईअं चवे थी त जॾहिं उहा वाइट लाइट जेका आहे कंहिं उन कलर वारे जिस्म ते पवे थी, मिसाल जे तौर ते हीअ पन आहे ऐं इन पन ते पवे थी त उन पन जे अंदरि ॿी सॼी लाइट जेको आहे उहा एब्ज़ॉर्ब थी वञे थी। सिर्फ़ु साओ कलर जेको आहे उहो उन पन तां रिफ्लेक्ट थी करे असांजे अखियुनि ताईं अचे थो, तॾहिं असांखे पन जेको आहे उहो साओ नज़र अचे थो। हाणे जेकॾहिं असां हिनखे थोरो बारीक बिनीअ सां सम्झण जी कोशिशि कयूं त हिन जो मतिलबु इहो आहे त जेका वाइट लाइट आहे उहा मुख़्तलिफ़ कलरनि जी ठहियलु आहे। हाणे उहे मुख़्तलिफ़ कलर कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि कलरनि जी ठहियलु आहे। ऐं इन जो जेकॾहिं असां ॿियो मिसाल खणूं प्यारा ॿारो, त इन जो हीअं बि मिसाल खणी सघूं था त जेके असांजा साबुण जा बबल्स थींदा आहिनि या सर्फ में जेके पाणीअ में जॾहिं असां सर्फ विझंदा आहियूं त उनखां पोइ उन्हनि जा जेके बबल्स निकिरंदा आहिनि, गज निकिरंदी आहे, त गज ते बि तव्हां ॾिसंदव त हिन क़िस्म जा ही कुझु रंगीन पैटर्न्स तव्हांखे नज़र ईंदा। ठीकु आहे, ही कुझु कलर्स हिन तरीक़े सां ठहंदे नज़र ईंदा उन बबल्स ते। या उनखां बाद में प्यारा ॿारो, जेकॾहिं तव्हां कंहिं फर्श ते कंहिं बि शइ ते तेल हारींदव ऐं मथां जेकॾहिं उन ते रोशनी पवंदी त उनखां पोइ उन तेल हारण वारी जॻह ते तव्हांखे हिन तरीक़े सां कुझु कलर्स नज़र ईंदा। ठीकु आहे, पर ही कलर्स असांखे कुझु सम्झ में अचनि कान था त ही एक्चुअल में कलर आहे कहिड़ो। या उनखां बाद में जेकॾहिं असां हिनखे कुझु अञा वधीक बहितर नमूने सां सम्झण जी कोशिशि कयूं त जॾहिं बरसाति बंदि थींदी आहे प्यारा ॿारो, त उनजे उनखां बाद में असां इंडरलट ॾिसंदा आहियूं, जंहिंखे असां आमतौर ते इंग्लिश में रेनबो बि चऊं था। ठीकु आहे, हाणे इहा त ख़बर आहे त रेनबो में जेके कलर हूंदा आहिनि उहे 7 हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे इहे जेके 7 कलर आहिनि प्यारा ॿारो, इन 7 कलरनि मां असांजी वाइट लाइट ठहियलु आहे। यानी जॾहिं इहे 7 कलर पाण में मर्ज थियनि था त पोइ वाइट लाइट ठहे थी। ठीकु आहे, यानी सिज मां जेका रोशनी अचे थी उहा घणनि कलरनि जी आहे, उहा 7 कलरनि जी आहे। ठीकु आहे, तो ऐं इहा जेका रोशनी आहे इहा विज़िबल लाइट आहे जंहिंजे ज़रिए असां सभिनी शयुनि खे ॾिसी सघूं था। तो प्यारा ॿारो, सो अगरि जेकॾहिं असां हाणे डिस्पर्शन ऑफ लाइट जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त डिस्पर्शन जी माना आहे टोड़णु। ठीकु आहे, कंहिं शइ खे टोड़णु, कंहिंखे था टोड़ियूं, असां कंहिंखे था ब्रेक कयूं,
उहो कयूं था असां लाइट खे, छा में था ब्रेक कयूं, उहो कलर्स में। ठीकु आहे, त हाणे अहिड़ो फिनोमिना जंहिंमें असां वाइट लाइट खे कलर्स में जेको आहे त ब्रेक कयूं, टोड़ियूं, स्प्लिट कयूं, उन फिनोमिना खे असां चवंदासीं डिस्पर्शन ऑफ लाइट। जेकॾहिं इन जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त डेफिनेशन में असां चई सघंदासीं त स्प्लिटिंग वाइट लाइट इनटू इट्स constituent colors when it passes through a glass prism is called dispersion of light। चए थो वाइट लाइट खे असां जेको आहे त मुख़्तलिफ़ कलरनि में टोड़ियूं कंहिंजे थ्रू, गिलास प्रिज़म जे थ्रू। ठीकु आहे, त उनखे असां चवंदासीं डिस्पर्शन ऑफ लाइट। जेकॾहिं असां प्यारा ॿारो हिन गिलास प्रिज़म जी ॻाल्हि कयूं त गिलास प्रिज़म जेको आहे उहो छा हूंदो आहे, उहो हिन क़िस्म जो हिकिड़ो जेको आहे ऑब्जेक्ट हूंदो आहे, त्रिकुंडो। सही आहे, ऐं हिन जूं जेके आहिनि त टे साइडियूं हूंदियूं आहिनि। प्रिज़म जेको आहे उहो गिलास या प्लास्टिक जो हिकु त्रिकुंडो शफ़ाफ ब्लॉक हूंदो आहे। उन जी जेका बनावट हूंदी आहे प्यारा ॿारो, उहा हिकिड़ी मज़बूत हूंदी आहे, जंहिंमें टे उन में रेक्टेंगल हूंदा आहिनि ऐं जेको आहे त ॿ उन में जेको आहे ट्रायंगल्स सतहियूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, यानी हिकिड़ी हीअ फ्रंट, हिकिड़ी हुनजी बैक। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो जेकॾहिं हिते ॾिसंदासीं त हीअ हिन जी टॉप आहे, जंहिंखे असां जेको आहे त मोड़ींदड़ कुंड बि चई सघूं था, ऐं उन खां बाद में हीअ जेका हिन जी सतह आहे, इन खे असां चवंदासीं वरी मोड़ींदड़ सतह। ठीकु आहे, हीअ बि या हीअ बि। तो हीउ जेको आहे, हीअ वरी उन प्रिज़म जो बुनियाद आहे। ठीकु आहे, ऐं हीउ जेको प्रिज़म आहे इहो तव्हांखे कंहिं बि साइंटिफिक शॉप तां मिली सघे थो, जितां तव्हांखे केमिकल्स मिलंदा, या जितां तव्हांखे एक्सपेरिमेंट जो जेको सामान आहे, साइंस जा जेके सब्जेक्ट आहिनि उन जो जेको सामान आहे, जंहिं दुकान तां तव्हांखे मिलंदो, त उन ई दुकान तां तव्हांखे हीउ प्रिज़म बि मिली सघे थो। पोइ जॾहिं तव्हां हिनखे रोशनीअ में खणी वेंदव त उहो तव्हांजी रोशनीअ खे जेको आहे स्प्लिट कंदो 7 कलर्स में। ठीकु आहे, हाणे हिन जो तरीक़ेकार छा हूंदो आहे, उहो ईअं हूंदो आहे त हेॾो असां उन में जेको आहे त वाइट लाइट ॾींदा आहियूं, जेका सन वारी लाइट आहे। ॿिए तरफ़ खां जॾहिं लाइट निकिरंदी आहे त उहा वरी रेनबो वारे कलर्स में असांखे नज़र ईंदी आहे, यानी 7 कलरनि में उहा असांखे वाइट लाइट नज़र ईंदी आहे। ठीकु आहे, यानी हिन जो कमु छा हूंदो आहे, हिन जो कमु हूंदो आहे त उन वाइट लाइट खे स्प्लिट करणु 7 मुख़्तलिफ़ कलर्स में। ठीकु आहे, अकॉर्डिंग टू देयर वेवलेंथ। ठीकु आहे प्यारा ॿारो, त हाणे असांखे प्रिज़म जी ख़बर पइजी वई ऐं उनजे कम जी बि ख़बर पइजी वई। हींअर असीं हलूं था स्पेक्ट्रम ऑफ वाइट लाइट जी तरफ़। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो स्पेक्ट्रम जे बारे में असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं प्रीवियस लेक्चर में, त स्पेक्ट्रम छा हूंदो आहे। स्पेक्ट्रम चवंदा आहियूं असां पटीअ खे, कलरनि जी पटी। हिते असां वाइट लाइट मां जेके असांखे कलर मिलनि था, उन जे पटीअ जे बारे में असां हिते डिस्कस कंदासीं त उन वाइट लाइट मां जेके असांखे कलरनि जूं पटियूं मिलनि थियूं, उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। तो अगरि जेकॾहिं प्रिज़म जी असां ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त प्रिज़म में असां जेको आहे त हेॾो वाइट लाइट ॾियूं था, ऐं उन खां बाद में हिते असांखे जेको आहे हीअ 7 कलर जेको आहे असांखे मिलनि था। ठीकु आहे, ऐं उन्हनि 7 कलरनि जी जेका वेवलेंथ आहे प्यारा ॿारो, उन जी हर हिकु कलर जी पंहिंजी वेवलेंथ आहे। ठीकु आहे, असांखे कलर हिन मां कहिड़ा कहिड़ा मिलनि था, हिकिड़ो मिले थो असांखे वायलेट, ऐं ॿियो आहे इंडिगो, टियों आहे ब्राउन, चोथों आहे ग्रीन, पंजो आहे येलो, छहों आहे ऑरेंज, ऐं सतों जेको असांखे कलर मिले थो उहो आहे रेड। तो हीअ असांखे प्यारा ॿारो 7 कलर मिलनि था। इन जो मतिलबु इहो थियो त जेका वाइट लाइट आहे उहा हिननि 7 कलरनि जो मिक्सचर आहे। तो अगरि जेकॾहिं असां स्पेक्ट्रम ऑफ वाइट लाइट जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त उहा असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था। तो असांजे किताब में बि लिखियलु आहे, द कलर पैटर्न प्रोड्यूस्ड इन द डिस्पर्शन इज कॉल्ड स्पेक्ट्रम ऑफ लाइट। चए थो जॾहिं लाइट जेको आहे त डिस्पर्स थिए, ठीकु आहे, टुटे, ऐं उन खां पोइ उन में जेका त कुझु कलर पैटर्न्स असांखे नज़र अचनि, उन मां पैदा थियनि, उनखे असां चवंदासीं स्पेक्ट्रम ऑफ लाइट। तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां जेको आहे त हिन कलरनि जी वेवलेंथ जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त उन्हनि कलरनि जी जेका वेवलेंथ आहे उहा केतिरी केतिरी थी सघे थी, ऐं उन्हनि जी जेके रेंजिस आहिनि वेवलेंथ जूं, उहे केतिरियूं आहिनि, या कहिड़े कलर जी वधि में वधि वेवलेंथ आहे ऐं कहिड़े कलर जी घटि में घटि वेवलेंथ आहे। ठीकु आहे, या उन खां बाद में थोरो असां उन्हनि जो यूज़िस बि पढ़ंदासीं। तो अगरि जेकॾहिं असां हेठां खां शुरू कयूं त वायोलेट जेको कलर आहे प्यारा ॿारो, उन जी जेका वेवलेंथ जी रेंज आहे उहा आहे 400 खां 425 नैनोमीटर ताईं। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो हीअ जेका वेवलेंथ आहे इहा स्मॉलेस्ट वेवलेंथ आहे असांजे विज़िबल लाइट जी। ठीकु आहे, यानी सभ खां नंढे में नंढी जेका वेवलेंथ आहे, थोरे में थोरी जेका वेवलेंथ आहे, उहा वायोलेट कलर जी आहे। ठीकु आहे,
यानी वाङणाई कलर जी। उन खां बाद में नेक्स्ट ते असांजो अचे थो वरी इंडिगो कलर, जंहिंजी आहे 425 खां 450 नैनोमीटर ताईं। उन खां पोइ जेको आहे त ब्लू कलर आहे, ब्लू जी आहे 450 खां 485 नैनोमीटर ताईं। ऐं उन खां बाद में ग्रीन आहे, ग्रीन जी 500 खां 565 नैनोमीटर ताईं। येलो आहे, येलो जी आहे 565 खां वरी 590 नैनोमीटर ताईं। ऐं उन खां पोइ ऑरेंज जेको कलर आहे, ऑरेंज जी आहे 590 खां 625 नैनोमीटर ताईं। ऐं उन खां बाद में लास्ट जेको कलर आहे उहो आहे असां वटि रेड, ऐं रेड जी जेका वेवलेंथ आहे प्यारा ॿार, उहा आहे 625 नैनोमीटर खां 700 नैनोमीटर ताईं। ऐं उन खां बाद में लॉन्गेस्ट वेवलेंथ जेका आहे उहा असांजी रेड कलर जी आहे। तो प्यारा ॿारो, हिन मां असांखे ही ॿ पॉइंटियूं बि मिली वियूं त शॉर्टेस्ट जेका या स्मॉलेस्ट वेवलेंथ जेका आहे उहा आहे असांजी वायलेट कलर जी यानी वाङणाई कलर जी। ऐं उन खां बाद में जेका लॉन्गेस्ट वेवलेंथ आहे सभिनी खां वधीक विज़िबल लाइट में जंहिं कलर जी वेवलेंथ आहे उहो आहे असांजो वरी रेड कलर। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हिते असांखे रेंज जी बि ख़बर पइजी वई त जेका रेंज असांजे विज़िबल लाइट जी आहे उहा आहे 400 नैनोमीटर खां 700 नैनोमीटर ताईं। ठीकु आहे। इन जे विच वारी रेंज जी जेका बि लाइट आहे उहा असांजे लाइ विज़िबल लाइट आहे। ठीकु आहे। इन खां घटि वारी जेका वेवलेंथ वारी लाइट हूंदी या वधि वारी वेवलेंथ वारी लाइट हूंदी उहा असांजे लाइ इनविज़िबल आहे। ठीकु आहे। उनखे असां इंसान जेको आहे नॉर्मल अख सां नथा ॾिसी सघूं। तो उन खां बाद में अगरि जेकॾहिं असां रेड लाइट जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त अक्सर असां जेको आहे त ट्रैफिक सिग्नल में रेड लाइट जो यूज़ थींदे ॾिठो आहे। ठीकु आहे। ऐं रेड लाइट जो यूज़ इन करे कयो वेंदो आहे प्यारा ॿारो त इन जी जेका वेवलेंथ आहे उहा लॉन्गेस्ट वेवलेंथ आहे। तो इहा जेका वेवलेंथ आहे प्यारा ॿारो, इहा बरसाति हुजे या असांजे लाइ को फोग हुजे यानी जेको कोहीड़ो वग़ैरह थींदो आहे, धुंध थींदी आहे, त उन मां बि आसानीअ सां जेको आहे क्रॉस करे वेंदी आहे। ऐं ॿियूं जेके असांजूं लाइट्स आहिनि उहे आसानीअ सां क्रॉस न करे सघंदियूं आहिनि, उहे जेको आहे त उन में एब्ज़ॉर्ब थी वेंदियूं आहिनि। ऐं हीअ जेका आहे त एब्ज़ॉर्ब घटि थींदी आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में अक्सर तव्हां जेको आहे नासा जा जेकॾहिं कुझु आर्टिकल्स पढ़िया आहिनि या उन जूं कुझु न्यूज़ पढ़ियूं आहिनि त उहे आहे जेको आहे त ॾींहं नवां नवां कुझु सितारा जेके आहिनि उहे या सियारा जेके आहिनि उहे दरियाफ़्त करनि था। ठीकु आहे। उहे ॻोल्हनि था। ऐं ॻोल्हींदा कीअं आहिनि प्यारा ॿारो, उहो बि जेको आहे त रेड लाइट उन रेड वेवलेंथ जे ज़रिए जेको आहे त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं उनखे असां चवंदा आहियूं जेको आहे त रेड शिफ्ट। उहो फिनोमिना हूंदो आहे हिकिड़ो। उन फिनोमिना जे तहत जेको आहे त माना असां उहे नवां नवां जेके सियारा आहिनि या नवां नवां जेके असांजा प्लानेट्स आहिनि उहे जेके आहिनि त नासा ॻोल्हींदी आहे। ठीकु आहे। तो ही हुयो वरी कुझु जेको आहे त वेवलेंथ जो यूज़ जेको असां जेको आहे हिते डिस्कस कयोसीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो ही हुयो असांजो अॼु जो लेक्चर प्यारा ॿारो, जंहिंमें असां जेको आहे त डिस्पर्शन ऑफ लाइट खे डिस्कस कयोसीं। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशा नेक्स्ट लेक्चर में नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।